الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه अजमाइन। मुझे प्यारा दोस्तों भाई अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल इसरा जी आयत नंबर 60 जो कुछ हिस्सों मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानुहु पंहिंजे हबीब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थी हिकु ॻाल्हि फरमाई है। अल्लाह बयान करण वारो ऐं साम्हूं ॿुधण वारो मदीने वारो साईं, पर उन ॻाल्हि जो ताल्लुक असां माण्हुनि सां। मुझे ध्यान आहे सुजाग वेठा आहियो। ॻाल्हि मुहिब ऐं महबूब जे विच में आ, पर ॻाल्हि जो मौज़ू असां आहियूं। रब जो फरमाए वमा जअलनल रुअयल्लती अरयनाक इल्ला फितनतल लिन्नास। ए मुंहिंजा महबूब रात जे वक्त में जो इसरार मूं तोखे ॾेखारियो इहो माण्हुनि जे लाइ आज़माइश ऐं परख आहे। मुंहिंजा सोना मूं रब जेको तोखे ॾेखारियो न, जो तो ॾिठो मूं ॾेखारियो, इहो तुंहिंजी उम्मत जे लाइ इम्तिहान आहे, परख आहे, आज़माइश आहे। की आज़माइश आहे? केड़ा इन्हें ॾिसण वारी ॻाल्हि खे सचो सम्झनि था, केड़ा इन्हें के सचो नथा सम्झनि। इहो इम्तिहान आहे तुंहिंजी उम्मत जो। इहो रुया यानी रात जे वक्त में ॾिसण या ॾेखारण। इन रुया मुंहिंजा मुराद मेराज वारो सफ़र आहे। रुया ख्वाब खे बि सॾिबो आहे ऐं रुया सुजागी में बेदारी में अखियुनि जे हिन मथे वारे अखियुनि सां कंहिं शइ खे ॾिसण, इन खे बि अरबी में रुया सॾिबो आहे। रब जो फरमाए त हबीब जेको मेराज रात जे वक्त में मूं अल्लाह तोखे करायो हुयो न, इहो मेराज माण्हुनि जे लाइ इम्तिहान आहे। केर इन खे मञनि था, केर नथा मञनि। केर इन जो इकरार था कनि, केड़ा इन जो इनकार था कनि। केड़ा इन खे हक़ सम्झनि था, केड़ा इन खे नाहक़ सम्झनि था। केड़ा इन खे मञण वारा आहिनि, केड़ा इन खे न मञण वारा आहिनि। इहो इम्तिहान आहे। जेके इन इम्तिहान में पास थी विया उन्हनि खे जन्नत जो चिठो मिलंदो। मेराज मदीने वारे खे अल्लाह पाण करायो। हुजूर रात जे थोरे हिस्से में मक्के का मस्जिद अक्सा का पहिरियों आसमान, तेरे आसमान का सतो आसमान, सते आसमान का अर्श कुर्सी, सित
सिदरतुल मुंतहा, सिदरतुल मुंतहा का मकान का मथे ला मकान ते विया अल्लाह जी ज़ात जा जलवा ॾिठो। वरी जेॾीमहिल मेराज माणे मोटी आया, इहो करोड़े किलोमीटरनि जो सफ़र करे जेॾीमहिल मोटी आया त वुज़ूअ जो पाणी वहियो पियो। जॾहिं वापस वरी आया त वण जी टारी जेका मथे मुबारक सां लॻी हुई, जेॾीमहिल मोटी आया त उहा अञा टारी लुॾे पई। बिस्तरे जी गरमाइश अञा ख़तम न थी हुई त मदीने वारा साईं मोटी आया। रात जे थोरे हिस्से में हेॾो ॾिघो सफ़र, वञण अचण, शयूं ॾिसण, मुलाक़ातूं करण, नबीअनि सां मुलाक़ात, मस्जिद अक़सा में आसमाननि ते मलाइकनि सां मुलाक़ातूं, वरी सही मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो दे इसरार ज़र्रे ज़र्रे के ॾिसण, मुलाहिज़ा करण, मुशाहिदो करण। जिब्रील खे ॾिठो, मीकाईल खे ॾिठो, इसराफील खे ॾिठो, हौज़ कौसर ॾिठो, जन्नत जूं मायूं ॾिठो, माल ॾिठो, जहन्नम जा अज़ाब ॾिठो, मुजरिमनि ॾोहारियुनि जूं सज़ाऊं ॾिठो। वरी मकान खां ला मकान ते विया, अल्लाह जी ज़ात सां बेपर्दा मुलाक़ात ऐं दीदार थिया। रब जी रिहाण में वक्त गुज़रिया, अरसा गुज़रिया, ज़माना गुज़रिया, वरी मोटी आया त टाइम दुनिया में उहो साॻो जो साॻो। सफ़र बेमिसाल आहे, सफ़र अनोखो आहे, सफ़र अकुल खां मावरा आहे। अकुल समझी थो सघे त राति जे थोरे हिस्से में एॾो वॾो सफ़र कीअं थियो, ऐं सफ़र जूं इहे जेके मशहूरियूं हुयूं, इन्हनि में बि टाइम दरकार हुयो, वक़्तु दरकार हुयो, पर वक़्त जो चक्रो मुस्तफ़ा जे लाइ रब रोके छॾियो। ज़मीन वारनि जे लाइ, ज़मीन वारनि जे लाइ, ज़मीन वारनि जे लाइ, ज़मीन वारनि जे लाइ वक़्तु रुकिजी वियो, मुस्तफ़ा जे लाइ ज़मानो इंझी पियो, कुशादो थी पियो, वॾो थी पियो। हुज़ूर जहान जा सैर कंदा रहिया, पर जहान वारा जो जिते अखि ॿूटे सूतो त हुनजी अखि उते ॿूटियल रही, जंहिंजी अखि खुलियल हुई त खुलियल रही, उनखे ॿूटण जी मजाल न थी। सदियूं गुज़रियूं या हज़ारे साल गुज़रिया, पर जेको ज़माने जी रफ़्तार जिते हुई उनखे ट्रैक लॻी वई। सुभान अल्लाह। कायनात जो मालिक रब आहे, इख्तियार जो मालिक रब आहे। इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून। जॾहिं के शइ जो इरादो करे चवे कुन थी पओ, कुन थी पओ, थी पओ। अल्लाह फरमाए थी पओ, उहा शइ थी पवंदी। सुभान अल्लाह। मुझे तवज्जो कयो, या तो मजलिस में उथी वञो, जेकॾहिं मजलिस में वेहो था त गौर सां तवज्जो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, त तव्हांजे अचण जी हिते ज़रूरत न आहे। ज़माने खे अल्लाह जे, ज़मानो अल्लाह जो आहे, अल्लाह जो हुकुम ज़माने ते बि जारी आहे। रब दुनिया वारनि जे लाइ ज़माने खे रोके छॾियो, कुन जो हुकुम मिली वियो त ज़मानो हुते रुकिजी वियो। हवा में ही चुरे थो, हिरणे आयो, ही हवा हिनखे चोरे थी, पर जेकॾहिं अल्लाह जो हुकुम जे हिते आहे त हिते रुकिजी वेंदो, हिनखे हेॾे वञण जी इजाज़त न आहे। जेकी दुनिया जी एक्टिविटीज़ हुयूं, दुनिया जूं जेके मशहूरियूं हुयूं, माण्हुनि जी ज़िंदगी हुई, पख कन जीत जानवर इंसान जिन मलाइक जंहिंजो जेको तहरुक हुयो, उन तहरुक खे रब जो हुक्म कुन मिलियो, थी वञो।
ऐं मुस्तफ़ा करीम जितो वञनि पिया उतो जे लाइ रब ज़माने जी रफ़्तार खे खोले छॾियो। हुज़ूर ॾिसंदा वञनि, मुशाहिदा कंदा वञनि, मेराज माणींदा वञनि, नबीअनि सां मुलाक़ातूं कंदा वञनि, अल्लाह जा इसरार ॾिसंदा वञनि। वक़्तु अणखुटो आहे। दुनिया वारनि जे लाइ ज़मानो रुकिजी वियो आहे, मुस्तफ़ा जे लाइ ज़मानो ओपन आहे। ओपन महबूब मुशाहिदो कंदो वञ। जेतिरो सदियूं लॻनि, साल लॻनि, हज़ारे साल लॻनि, महबूब तुंहिंजे लाइ का लिमिट नाहे। टाइम इज अनलिमिट फॉर यू। मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ ज़मानो बेहिसाब आहे। सोना हबीब इसरार ॾिसंदा विया, मुशाहिदे कंदा विया। जॾहिं मेराज माणे वापसि मोटिया त ज़माने खे हुकुम ॾियो, कुन कपिड़ा तूं हिते रुके, हिन मूं रोकियो हो, हाणे चुर। केरु मञंदो? इहा ई त आज़माइश आहे न। इहा ई कूड़नि जो के अकुल जे पैमाने ते परखींदा। अकुल इहा ॻाल्हि नथो मञे त हिकिड़े जे लाइ ज़मानो खुली वियो, हिकिड़े जे लाइ रुकिजी वियो। अकुल नथो मञे टाइम एंड स्पेस, वक़्तु ऐं मुफ़ासिलो इहो कंहिंजे इंतज़ार न कंदो आहे। सहाबो ॾींदा आहिनि टाइम एंड टाइड वेट फॉर नो वन। वक़्तु ऐं भीड़ कंहिंजो इंतज़ार न कंदियूं आहिनि। वक़्तु कंहिंजे लाइ रुकबो नाहे, पर वक़्त जो मालिक जेकॾहिं मुस्तफ़ा जे लाइ वक़्त खे रोके छॾे त इहो ई इम्तिहान आहे। अक़ल कुर्बा कुल्ब पेश मुस्तफ़ा। पंहिंजे अकुल जी इहा कंडड़ी वेड़े रख, मुस्तफ़ा जी ॻाल्हि अचे त अकुल जो घोड़ो न टोड़ाईंदो कर। जेके मदीने वारे साईं जे राज़ खे अकुल ते परखींदा आहिनि, उहे अबू जहल थींदा आहिनि। जेके इश्क जे पैमाने सां ॾिसंदा आहिनि, उहे अबू बकर ऐं सिद्दीक़। साॻो मको आहे, साॻो शहर आहे, साॻी मजलिस आहे, साॻी ज़बाने नबूवत आहे, साॻो ऐलान आहे। हर कन ॿुधे पियो त मदीने वारो मेराज माणे आयो आहे, पर हर कंहिंजे जा सोच जा अंदाज़ पंहिंजा हुया। अबू जहल अकुल जे पैमाने ते परखियो त ईअं थी नथो सघे, इम्पॉसिबल आहे, ही नामुमकिन ॻाल्हि आहे। पर अबू बकर चयो त मुस्तफ़ा करीम जे लाइ हर शइ पॉसिबल आहे। जीअं मदीने वारो चाहे ईअं रब कंदो आहे। मुस्तफ़ा जे ख़ातिर ज़माने जा निज़ाम रब रोके सघंदो आहे। क़ुरान तो फरमाए वमा जअलना रुय्या लती अरैनाक। महबूब जो रात जो जेको तोखे सफ़र करायोसीं, तोखे ॾेखारियोसीं न, अरैनाक असां ॾेखारियोसीं। अरैना जमा मुतकल्लिमा, कहिड़ा वाहिद हाज़िरा। असां ॾेखारियोसीं, मूं रब ॾेखारियो। कंहिंखे? ख़ासि तोखे। न कुमा न कुम, न तस्नीअ जो सीगो न जमा जो सीगो। महबूब ख़ासि तोखे ॾेखारियोसीं। इन इसरार खे ॾिसण में जिब्रील बि तुंहिंजो शरीक न आहे। मुनज़्ज़हुन अन शरीकुन फी महासिनिही। पंहिंजे खूबियुनि में मदीने वारो साईं मुनज़्ज़ह कोन सां शरीक आहे। अहिड़ो मेराज, अहिड़ो सफ़र, अहिड़ा इक़रार के न ॾिठा न ॾिसी सघंदो। नके में इहा ॾिसण जी जुर्र पई आहे। अरैनाक
रीव असा तो के दिखायो सी रात जो शेर जे कोसा करायो सी सुभान अल्लाह इल्ला फितनतल लिन्नास सुभान अल्लाह यो मानन सतनी मानन दिला आजमाइशा रुके मक्के वारन दिला न हो पर अज मातनी वारन दिला आजमाइशा हिंद सिंध अरब अजम वारन जे लाइ इहा आज़माइश क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ आज़माइश आहे। केर तो हक़ मञे केर इन जो इनकार थो करे। जिन हक़ ऐं सच मञियो से मोमिन, जिन शक कयो से मुनाफ़िक, जिन इनकार कयो से काफ़िर, जिन इन इसरारनि जी लज़्ज़त चखी ये सूफी ये सालिक ये अहले दिल ये उरफा ये वली हिकड़ो ही सैर के इन सैर सां वली था बणजन के मोमिन था बणजन के मुनाफिक था बणजन के काफिर था बणजन के जन्नती था बणजन के जहन्नमी था बणजन। फकीरो तव्हां किथे बीठा आहियो? तव्हांजी मोहब्बत किथे बीठी आहे? चओ त असीं चऊं था मेराज बरहक आहे, जेको मदीने वारो ॾिठो सो सचो ई हक़ आहे। ज़बानूं थियूं ॻाल्हाइनि या दिलियूं थियूं ॻाल्हाइनि? जवाब ॾियो। मूंसां मुखातिब मुंहिंजे साम्हूं तव्हांजूं ज़बानूं आहिनि या दिलियूं आहिनि? जे दिलियूं मेराज मञो था त पोइ तव्हांखे मां बि ख़ुशख़बरी थो ॾियां। जेके मुस्तफ़ा जे शान खे मञण वारा आहियो न, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, तव्हां मोमिन आहियो, तव्हां जन्नत जा हक़दार आहियो। शक ऐं शुबो न हुजे। जीअं ज़बान बोले थी तीअं दिल बि बोले, दिल बि मञे, दिल बि पासे तो मुस्तफ़ा जो शान। सुभान अल्लाह। कोई मिसल नहीं ढूंढने, चुप कर मेरे अली इथे जानियो बोलन दी। बसा गई की खजानी दी सारी दुनिया खांदी है, खैरात मदीने दी। मां चीन में वियुसि, सर्दी जी मौसम हुई, जनवरी जो महीनो, सख्त सर्दी हुई। बीजिंग में वियुसि काटू 8 सीअ जी गर्मी जो पद जेको हुयो काटू 8 हुयो। हीअं हथ जोराबनि खां दस्ताननि खां हथ ॿाहिरि कयां त मुंहिंजो हथ कमु न पियो करे। हथ मुंहिंजो कमु न पियो करे, हथ मुंहिंजो सुन थी पियो वञे। ॿुधायोसीं चीन जो हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो बि आहे ऐं रूस में बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते काटू 50 डिग्री थींदो आहे। हीअं गरम बरकंदड़ पाणीअ जो जग हीअं हारियो त ज़मीन ते पहुचंदे उहो बर्फ़ थी वेंदो। एतिरी थधा एटमॉस्फेयर एतिरो थधो आहे, ईअं लॻंदो आहे जीअं सॼी हीअ धरती उन इलाइक़े जी ॼणो डीप रिफ्रिजर थी वियो आहे। ये फ्रिज में बर्फ जमंदी आहे, ईअं मुल्क सॼो थधो। पर हाणे मां सफ़र में वियुसि, जेॾी महिल जकार्ता वञा मुंहिंजो सफ़र थियो दोहा ॾे। हिकिड़ी जाइ तो जहाज गुज़रे पियो, 3 किलोमीटर ज़मीन खां जहाज मथे हो, 3 किलोमीटर स्क्रीन ते ॿुधाइनि पिया। त एतिरी सर्दी हुई जो काटू 49। हाणे जहाज में असीं बंदि हुजूं, ॿाहिरी हवा न पई अचे,
जेकॾहिं इन काटू 50 या 49 में इंसान बाहर वञे तो इंसान जो बदन किन्नी कष्ट थी बर्फ थी वञे। इंसान जो वजूद एतरी थद बर्दाश्त न करे सघंदो। हिन ज़मीन जे मथां लेयर आहिनि, तह आहिनि, के सर्दी जा तह आहिनि, के गर्मी जा तह आहिनि, मथे अहिड़ा बि लेयर अचनि था जिते ऑक्सीजन गैस न आहे। इंसान जेका हवा खाईंदो आहे, जेका हवा इंसान जी ग़िज़ा आहे, जेका ज़िंदगी आहे, जेको साह आहे, उहो मथे ऑक्सीजन न आहे। जॾहिं मथे ख़राबात वेंदा आहिनि त उहे ऑक्सीजन जा दॿा पुठारनि सां बची वेंदा आहिनि। जो ऑक्सीजन न मिले त इंसान मरी वेंदो। इंसान जे ज़िंदगी जो तसव्वुर नथो करे सघिजे। अहिड़े कर्म लेयर मां गुज़रे इंसान जो वजूद जली रख थी वञे। अहिड़े थधे लेयर मथां गुज़रे इंसान जो वजूद बर्फ़ वांगुरु ॼमी वञे। ही साइंस जो चवणु आहे, पर क़ुर्बान मदीने वारे मीर जे मेराज तां सर्दी वारे लेयर खां बि गुज़रिया। मुस्तफ़ा जे वजूद केतिरे थधि जो असर न पियो। गर्मी वारे लेयर खां बि गुज़रिया। मदीने वारे साईं जे वजूद ते गर्मी जो असर बि न पियो। उन लेयर खां बि गुज़रिया जंहिं जाइ ते ऑक्सीजन गैस न आहे, इंसान जी ज़िंदगी जो तसव्वुर न आहे, पर मदीने वारो मीर उतां बि मेराज ते वियो। मालूम थियो मतनी वारा तुंहिंजो मुंहिंजो वजूद ॿी शइ आहे, मदीने वारे जो वजूद ॿी शइ आहे। तू मानी जो मोहताज, तू पानी जो मोहताज, तू ऑक्सीजन गैस जो मोहताज, तू हवा में निमी जिन्न जो मोहताज, तू पंहिंजे ज़िंदगी जूं हज़ार ज़रूरियात चाहींदो ही, पर मुंहिंजो लॼपाल नबी उन जे वजूद खे रब अहिड़ो बेमिसाल बणायो आहे जो अहिड़े मक़ाम ते जिते इंसानियत जो वजूद बरक़रार रहणु न सिर्फ़ मुश्किल बल्कि मुहाल आहे। पर मदीने वारो मीर उतां बि मेराज गई। अपोलो 11 छाहे अमेरिका जा 3 साइंसदान ऐलान कयूं त असां चंड ते था वञूं। चंड ते वञण जी उन्हनि दावा कई, पोइ विया या न विया अलाह थो ॼाणे। हाणे तयारी था कनि त 2025 में असां वेंदासीं मरीख़ ते। उन जे लाइ अहिड़ी चंड गाॾी, अहिड़ो रॉकेट ठाहिण जी तयारी था कनि जेको रोशनी जी रफ़्तार वांगुरु तिखो वञे। एतिरी तेज़ रफ़्तार सवारी तयारु करण जे इंतज़ार में आहिनि, पर चवनि था त एतिरी तेज़ सवारी हूंदे बि असांखे मरीख़ ताईं पहुचण में साल लॻंदा। ऐं मरीज़ धरतीअ खे वेझड़े में वेझड़ो गिरहो आहे, वेझड़े में वेझड़ो सयारो आहे। इन खां ॿिया सयारा, ॿियूं कहकशाऊं अञा किरोड़े किलोमीटर परे हिन। अञा दुनिया जी तरक़ी करे साइंस पंहिंजे हज़ार दावाउनि जे बावजूद मरीख़ ते पहुची न सघी आहे। मुस्तफ़ा हड़ई मरीख़ टपी आसमाननि खे क्रॉस करे अल्लाह जे अर्श ताईं माण्हुनि खे वॾो नाज़ आहे साइंस ते, पर अलाह कंदो उहे ॾींहं ईंदा जो साइंस माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदी। इहा ॻाल्हि लिखी छॾियो, इहो दौर बचण वारो आहे। इस्लाम जी हक़ानियत मदीने वारे साईं जे शाननि खे, मुस्तफ़ा जे कमाल ऐं जमाल खे जॾहिं साइंस साबित कंदी त दुनिया वारा कलमो पढ़ी मुसलमान थींदा त इस्लाम बरहक मोहम्मद करीम जो शान निरालो। कोरोना वायरस आई आहे। चीन दुनिया की जदीद टेक्नोलॉजी आहे। चीन दुनिया की उभरंदड़ मईशत आहे। चीन दुनिया जो सुपर पावर बणजण पियो वञे।
पर हिकिड़े कोरोना वायरस मुंझाए विधुसि। हुनजी सारी खोजना, हुनजूं सारियूं तहकीकातूं हिक पासे। रब फरमायो त तुंहिंजूं वॾियूं दावाऊं हुयूं, चीन वारो वॾियूं दावाऊं पे कयो त असां वटि जदीद टेक्नोलॉजी आहे, असां मेडिसिन जे मामले में एतिरी रिसर्च कई आहे जो का बि बीमारी असांजे वस खां ॿाहिरि न आहे। पर हिकिड़े नंढड़े वायरस चीन खे मुझाए विधो, दुनिया सॼी खे मुझाए विधो आहे। अॼु चीन जे बादशाह जी, चीन जो सदर ली शाओपिंग मस्जिद में आयो आहे, मुसलमाननि खे बाहू नदी थो चए त रब खे मां चीन घुमी आयो आहियां। चीन जा कुछ मुस्लिम अक्सरियत वारा इलाइक़ा आहिनि, मुसलमाननि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। मुसलमाननि खे सख़्त अज़ियतूं ॾियनि, हता कि सूअर जो गोश्त रधे मुसलमाननि खे ज़बरदस्ती खाराइनि। जुमे जे ॾींहं ते मस्जिदुनि खे ताला लॻाए छॾिया। चीन जी पुलिस बीठी आहे मस्जिदुनि जे दरवाज़नि ते, मस्जिद में वञण न ॾींदासीं। रमज़ान जे महीने में रोज़नि सां मुसलमान उन्हनि खे ज़बरदस्ती रोडनि ते पुलिस बीही खाधे पीते जूं शयूं रधे पचाए, मुसलमान जेको गुज़रे उन्हनि खे चवंदा सूअर खाओ, रोज़ो भॼो। एॾो मुसलमाननि सां जोर ऐं जबर ऐं ॾाढ कयो वियो, मुसलमाननि खे ईज़ायो वियो। चवंदा कोरोना वायरस छो आई आहे? हे रब पंहिंजी कुदरत ॾेखारी आहे, अल्लाह जे कुदरत जे अॻियां। अॼु दुनिया जी साइंस आजिज़ ऐं हैरत में दरमंद आहे। अॼु उहे जेके मुसलमाननि खे पंहिंजे हथ में कंडो सम्झण वारा अॼु मुसलमाननि जे अॻियां बाहूं था ॿधनि। त तव्हां दुआ घुरो त इस्लाम जे करे, क़ुरान जे करे पंहिंजे रब खे सॼो असां सां हीअ कोरोना जी वायरस करे। चीन जो सदर थो चवे मुसलमानों छा खपे हुकुम कयो, मां ख़ातिम आहियां तव्हांजो। हा, चीनी नौजवान वॾे पैमाने ते कलमो पढ़ी मुसलमान पिया थियनि हिन वक़्त में। इस्लाम हक़ आहे पुट, इस्लाम हक़ आहे, दीन हक़ आहे। अखियूं न ॿुधियो, जदीद नौजवान साइंस पढ़ण वारा, स्कूलनि कॉलेजनि में पढ़ण वारा, उन्हनि जा दिमाग़ माण्हू ख़राब करे छॾिया आहिनि। साइंस सभु शइ आहे, इस्लाम छा आहे? पुराणो दीन आहे, पुराणी ॻाल्हि आहे। जदीद टेक्नोलॉजी जो दौर आहे, जदीद रिसर्च जो दौर आहे। पर जदीद रिसर्च वारा कल्ह ॾिठी त दोहा जे अंदरि अमेरिका ते गोॾा टेकिया पठाणनि जे अॻियां। सुभान अल्लाह, मूंखे यादि आहे उहो ॾियारो जॾहिं जॉर्ज डब्ल्यू बुश जेॾीमहिल हमिलो पियो करे, 48 मुल्कनि जी फौज गॾु हुई। 48 मुल्क। अमेरिका दुनिया जो पाण खे सुपर पावर सम्झण वारो, उन सां गॾु यूरोप हुयो, उन सां गॾु बर्तानिया, उन सां गॾु यूरोप जूं, फ्रांस जूं, जर्मनी जूं फौजूं गॾु हुयूं। ऐं दुनिया जा जेके मुल्क न आया उन्हनि जी टेक्नोलॉजी, उन्हनि जूं हमदर्दियूं अमेरिका सां गॾु हुयूं। 48 मुल्कनि जो कठु करे दुनिया जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ी जंग न थी आहे। दुनिया जी तारीख़ जे अंदरि बराबरि पहिरीं जंग अज़ीम थी, ॿी जंग अज़ीम थी, पर उन में दुनिया ॿिनि हिसनि में विरायल हुई। अधु मुल्क हेॾे हुया, अधु मुल्क होॾे हुया। पर हीअ त अहिड़ी जंग हुई जो पठान जंगलनि जंगलनि में रहण वारा उहे पठान पर जंग दिलनि में ईमान जो जज़्बो हुयो, जिहाद जो जज़्बो हुयो, अल्लाह जे मथां तवक्कुल ऐं भरोसे वारो जज़्बो हुयो। उन्हनि पठाननि जे अॻियां 48 मुल्क सुपर पावर दुनिया जो अॼु पंहिंजी शिकिस्त तस्लीम करे अमन जे लाइ मिनथूं थो करे त मूंसां छा करो। ड्रोन टेक्नोलॉजी तो अमेरिका वटि हुई, जदीद हथियार कीमियाई हथियार तो अमेरिका वटि हुया।
ये पठान वेचारा हथे खाली वकीलो दोस्तों कम खोलियो ईमान दी शया ईमान अल्लाह दे मथा भरवसो व यमकुरून माण्हू पंहिंजो मकर था कनि मनसूबा था ठाहिनि व यमकुरुल्लाह अल्लाह बि पंहिंजी मनसूबा बंदी थो करे पंहिंजी मनसूबा बंदी था कनि अल्लाह पंहिंजा मनसूबा थो ठाहे अल्लाह खैरुल माकिरीन सब का भला मनसूबा जोड़ने वालो अल्लाह हुआ हाँ एडी वडी दुनिया की कुवत काबुल उन्हें जे चौधारी को चंद किलोमीटर में हुए महदूद हुआ बाहर वजन पिया तो पठान मोचड़ा पिया हक्का हक्का कुल्हन ते लंच रखियूं वीडियो ॾिठियूं उन्हनि जूं पठान कुल्हन ते लंच रखियूं हुननि जो जदीद जहाज पियो वञे जहाज किराए विझनि हेलीकॉप्टर किराए विझनि ठगा जो थी वञे त 32 अमरीकी फौजी तबाह थी आहे जॾहिं अल्लाह जी मदद हूंदी आहे त इहे सभु टेक्नोलॉजी हिकु पासे पर जॾहिं अल्लाह जी मदद हुजे रब जे सां गॾु हुजे ना तहिनू तदू इलसल में तव्हां घबरायो न तव्हां परेशान न थियो तव्हां उन्हनि सां मुसालिहत जी कोशिश न कयो अंतुमुल आलौन तव्हां ई ग़ालिब हूंदो तव्हां सोभारा हूंदो जे तव्हां सच्चा मोमिन आहियो त फतह तव्हां जी आहे सोभ तव्हां जी आहे कामयाबी तव्हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों अज साइंसदान तहकीक पैदा कनि त मेराज मदीने वारो कीअं बणी आयो नेठ त हणी हंध कंदा इंशाअल्लाह उहो दिहाड़ा ते परे न आहिनि जो दुनिया सॼी जा जदीद मुहक़िक़ रिसर्च स्कॉलर उहे मुस्तफा जे कदमनि ते झुकंदा त मोहम्मद बहक आहे उन जो मेराज सच सुभान अल्लाह कुछ वरी एतिराज़ था कनि सोशल मीडिया ते भई पीर काॾे विया आहिनि फलाणी दरगाह फलाणी दरगाह फलाणी दरगाह उन्हनि खे चओ त हिन कोरोना वायरस खे हटाइनि भई इहा कोरोना वायरस में बि रब जी हिकमत अथव इहा बि घणनि खे कलमो पढ़ाइण आई आहे घणनि खे इहा बि मुस्लमान करण आई आहे बाक़ी मुसलमाननि जो मददगार अल्लाह हुआ अहिड़ियूं वबाऊं अहिड़ा वायरस अॻे बि आया आहिनि ईंदा रहिया आहिनि ॿुधो जेकॾहिं वबा अची वञे जीअं वायरस आई आहे साईं फरमाइनि था इन में जेको मरे क़यामत जे ॾियारे उहो शहीदनि सां गॾु उथंदो क़यामत में वो शहीदन सां उथंदो मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं कंहिं शहर में वायरस अचे त तव्हां उन शहर में न वेंदा कयो पर जे शहर में तव्हां आहियो उते जेकॾहिं वायरस अची वई आहे त तव्हां उन शहर खां ॿाहिरि न निकिरो शहर में वायरस अची वञे त तव्हां उन शहर खां ॿाहिरि न निकिरो जेकॾहिं तव्हां उते मरी वियो न त क़यामत जे ॾियारे तव्हांखे शहीदनि सां गॾु उथारियो वेंदो मोमिन जे लाइ हेॾो बि भलाई हेॾो बि भलाई जे कोरोना में को मोमिन मरी वियो त शहीद आहे बिना जंग जे बिना रेफल हथियार जे भली बिस्तर ते मरे क़यामत जे ॾियारे दर्जो शहीदनि जो मिलंदो पर जेकॾहिं बची निकितो त इहो गाज़ी आहे सब्र सां निकिरो वेठो त इन खे बि अल्लाह जे दरबार अचण ऐं सवाब मिलंदो सन 18 हिजरी में
हज़रत उमर फारूक जो दौरे खिलाफत हुयो। हज़रत उमर संजे दौरे खिलाफत में शाम जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठ हुयो, उन ॻोठ जो नालो अमवास। उन अमवास जे ॻोठ में वबा आई, जंहिंमें 25,000 माण्हू शहीद थी विया ऐं उन में हज़ारनि जे तादाद में हुज़ूर जा असहाबी हुआ, उहे शहीद थी विया। भई दुनिया जो को बि वली, को बि बुज़ुर्ग, को बि पीर फ़कीर साहबी खां मथे कोन्हे। गौस कुतुब कलंदर हिक पासे, पर असहाबी जे घोड़े जे दस्त जेका न कदमनि मां उथे न, घोड़े जे सुंभनि मां, असहाबी जे घोड़े जे सुंभनि मां जेका धूड़ उॾे न, उन सां गौस कुतुब पुॼी नथा सघनि। असहाबी जो शान मथे आहे। हज़ारनि जे तादाद में असहाबी ताऊन अमवास में शहीद थी विया। हत्ता के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हज़रत अबू उबैदा बिनुल जर्राह रज़ियल्लाहु तआला अन्हु, इन्हें के साईं जन फरमायो त मुंहिंजी सॼी उम्मत में अमीन अमानतदार आहे अबू उबैदा बिनुल जर्राह। हज़रत अबू उबैदा बिनुल जर्राह उहो सहाबी आहे जंहिंखे मदीने वारे साईं जेरे ई जन्नत जी मुबारक ॾिनी हुई। अशरफुल मुबशरीन मजा उहो हज़रत अबू उबैदा बिनुल जर्राह बिन ताऊन जी बीमारी में शहीद थी वियो। हज़रत दर्रार बिन अज़वर रज़ियल्लाहु तआला अन्हु वॾो फातिह हुयो, उर्दन जो फातिह हुयो। इहो असहाबी सगोरो बि इन ताऊन अमवास में वफ़ात करे वियो। हज़रत यज़ीद बिन अबी सुफियान, हज़रत हर्ष बिन बशाम, हज़रत सुहैल बिन हशाम रज़ियल्लाहु तआला अन्हुम अजमाइन, ये जलील कदर असहाबी उन ताऊन उन वायरस अमवास वारी में शहीद थी विया। तो हुजूर जे असहाबन छो न इनखे टारियो? पीरनि ते था तव्हां मयार ॾियो त पीर नथा टारनि, पीर त दुआऊं घुरनि था वेठा तव्हांजे लाइ न, पर कुझु लक्षण पंजाब त ॾिसो न, सरकार पंजाब त ॾिसो न, पंध पुॼे पाण खां कोन पिठला न त गोॾनि पंहिंजा लक्षण बि त ॾिस न। ओ बेटा जेकॾहिं मोमिन ते बीमारी अचे, वबा अचे त उन जे लाइ भलाई आहे, उन जे लाइ आख़िरत जी भलाई आहे, दुनिया जी भलाई आहे। पर जे सिहत मिले त दुनिया जी भलाई, आख़िरत जी भलाई। पुढे मुड़े ध्यानु आहे। साईं फरमाईंदा मोमिन जो मामलो ॾाढो अजीब आहे, मोमिन जो मामलो ॾाढो अजीब आहे। जे उनखे नेमत मिले त शुक्र करे, मोट में उनजे लाइ जन्नत आहे। जे तकलीफ़ मिले त सब्र करे, बदले में जन्नत आहे। हेॾो बि जन्नत, होॾो बि जन्नत। जे न मिले त रोज़ो अजर ई सवाब, जे मिली वञे त ईद, न मिले त रोज़ो, मिले त ईद, हेॾे बि मज़ो, होॾे बि मज़ो। साईं फरमाईंदा इहो मामिलो ख़ासि मोमिन सां आहे। मोमिन बारे जे लाइ पिरिया संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कराई चखी जे जेठ करे। घबरायो न भाइरो, गमज़दा न थियो। जे तव्हां सच्चा मोमिन आहियो त तव्हांजी दुनिया में बि शोभ आहे, तव्हांजी आख़िरत में बि कामयाबी। बस दर मदीने वारे जो न छॾिबो, क़ुरान जो रस्तो न छॾिबो, मुस्तफ़ा जी ग़ुलामी का कंधु न कढिबो। पोइ हर पासे में भलाई 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 भलाई। हाँ, जेको फरमान यार जो मिले उनखे मञिबो, उन ते अमल कबो। हाँ, जे निमाज़ न पढ़ंदा आहियो त निमाज़ पढ़ंदव, घटि घटि था ॻाल्हायो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो मूंसां वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़, इहा निमाज़ मेराज जी सुखड़ी आहे। अल्लाह ॾिनी पंहिंजे हबीब खे त मुंहिंजा सुहिणा नबी ही तोहफ़ो अथई पंहिंजी उम्मत जे लाइ खयूं आहिनि। आसमाननि जो तोहफ़ो अल्लाह ॾिनो, मदीने वारो खणी आयो।
केंदे तव्हांदे तव्हांखे जेकॾहिं मां तो फोड़िया तो ख़ुशि थींदो न मां चवंदा मां मदीने में जो आयो आहियां हे तस्वीर ॾेई ख़ुशि थींदो दोस्तनि खे ॿुधाईंदो त दा मूंखे दिलि भर ॾेई सुखड़ी ॾींदी आहे तस्वीर सां मदीने जी ख़ुशी थींदो या न मदीने वारो साईं तव्हांखे सुखड़ी ॾे त अल्लाह जे दरबार मां खणी आयो अल्लाह वणेव थी नथी वणेव हा निमाज़ फर्ज़ थियूं 50 रस्ते में वाट ते बीठो मूसा जे दराम ते 50 कोन पढ़ंदे रोटी वञी कुझु घटरा साईं ईंदा वेंदा रहिया आख़िर 5 निमाज़ूं फर्ज़ थियूं रब फरमायो हबीब वञी आ सुखड़ी दे पंहिंजी उम्मत खे पढ़ंदा 5 सवाब 50 जो ॾींदो हाँ कुछ आधा चोया सुखड़ी वणे थी कबूला कबूला नमाज 5 वक्त पढ़ो चोरी न कयो नशो न कयो भंग न पियो हींअर के मुंहिंजे मवाली जो हिकिड़ो क्लिप वीडियो जी मोकिली आहे उहो चवंदो त कोरोना वायरस जो इलाज मूं ॻोल्हियो आहे कहिड़ो जे भंग पियो वायरस चले सत न कयो त साईं काई भली जाग वञी पुछो अलाह हिदायत ॾे भंग ख़ुदि मर्ज़ आहे भंग ख़ुदि बीमारी आहे भंग हराम आहे हराम जो हिकिड़ो फुड़ो वात में पवे 40 ॾींहं हुनजी दुआ क़बूल न पवंदी आहे खरोचो हराम आहे शराब हराम आहे भंग हराम आहे हर नशो हराम आहे मोमिन हराम खां बचंदो आहे जो मोमिन हराम खां बचंदो आहे पाण बि नेक थियो पंहिंजे बच्चनि खे बि नेक बणाए घरवारी खे बि निमाज़ जी तलकी न कयो पुटड़नि खे बि चओ त बच्चा निमाज़ पढ़ा कॾहिं प्यार सां कॾहिं हल्की तपस बि करे निमाज़ पढ़ायो ऐं न्याणियूं बालग थियनि त वेहारियो न न्याणियूं उथारियो अशराफ पीउ जो कमु आहे त न्याणी जे बालग थियण खां अॻु में हुनजो सुठो घर वर रिश्तो ॾिसी छॾे न्याणी बालग थी वई बिस्मिल्लाह परणाई छॾे किबला साईं फरमाईंदा हिकिड़ो वॾो आलिम हुयो सिंध जो चोटी जो जंगीद आलिम हुयो ज़ाल खे चई त मुंहिंजी न्याणी आहे हिकिड़ी न्याणी आहे जंहिं ॾींहुं बालग थिए मूंखे ॿुधाइजांइ हिकिड़े ॾींहुं पोइ साहिबु घर में आयो मानी अॼु हुन न जीअं गिरह खणे पियो हीअं गिरह भञी ॿोड़ में ॿोड़ी ज़ाल चयुसि त ख़बर ॿुधव तव्हां मूंखे चयो त न्याणी जवान थिए त ॿुधाइजो सो अॼु न्याणी असांजी जवान थी वई उहो जेको गिरह खपो हुयईं उहो वात में न विधईं हुनखे उते छॾियईं उहो गिरह उते छॾियईं मदरसे में आयो तालिबनि खे चयईं वाह फलाणो छोकिरो नज़र में सुझंदो उसको सुठड़ो अशराफ छोकिरो इख़लाक़ वारो वाह फलाणो छोकिरो आहे की नदी कोन्हे मोकल ते वियल की भला फलाणो आहे की नदी उहो बि कोन्हे मदरसे में उहो बि कोन्हे की भला पोइ तूं हली आ वठी आयो उनखे निकाह पंहिंजी न्याणी जो करे ॾिनई पोइ उहो भॻल गिरो मुसलमानो न्याणियूं जवान वेहारण ज़ुल्म आहे नाजाइज़ी आहे नाइंसाफ़ी आहे मूं तकरीर कई मेहड़ में त न्याणियूं बालग न वेहारियो हिकिड़ो कोड़ो हुजे 4 छोकिरियूं वेठल हुजनि अहिड़े बंदि कयो हिन मौलवी जी तकरीर बंदि कयो घणा न्याणियूं असांजूं हिकिड़ा असां अॻे ई झुरिया पिया आहियूं वरी हेॾा कयो डुक ॾिए असांखे बंदि कयो तकरीर उहा तकरीर बंदि कराई 3-4 ॾींहं गुज़रिया त कोराड़ो मरी वियो हाणे 4 न्याणियूं हुजनिसि उहे पीउ जो लाश खणण न पियूं ॾियनि वेचारण न पियूं ॾियनि जेॾी महिल 200 मीटर गॾु जवा छॾियो मैयत खे गुसुल ॾियो चई न असांखे परणाई न हाणे कुराड़ो पाण हलियो वियो असांखे कंहिंजे सहारे छॾे वियो आहे चए पियो मुंहिंजूं न्याणियूं हाणे वेठियूं हूंदियूं हाणे असां काॾे वञूं ॿाहिरि पंहिंजे ज़ालनि जा पंहिंजे बचनि जा असां काॾे वञूं
उहे धीअरूं पंहिंजे पीउ जे लाश खे पेर सां थुॾा पियूं हणनि को अहिड़ा काॾे थो वञी लाश खणियो असांखे कंहिंजे हवाले कयूं थो वञी ख़ुदा खां डिॼो मुसलमानो न्यायूं न विहारियो नेक अशराफ रिश्तो ॾिसी पंहिंजी ज़ात में आहे पंहिंजी बिरादरी में आहे बिस्मिल्लाह भला जे बिरादरी में न आहे त सभु मुसलमान पाण में ठाहे रहियूं असांजी साबिक़ा वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ज़ात जी भुटियाणी हुई ऐं शादी कई ज़रदारी जत सां ज़रदारी जतनि जो क़िस्म आहे हिन में कहिड़ो ऐब आहे कहिड़ो हिन में ऐब आहे मुसलमान जंहिं कलमो पढ़ियो सभु मुसलमान पाण में भाए रहियूं मुसलमानो पंहिंजा ये ॿार हल्का कयो ज़िंदगी ते भरवसो न आहे मौत मथां भरियो बीठो आहे केॾी महिल इज़राइल जा हथ गिचीअ में पइजी वेंदा ईअं न आहे त को तव्हां वटि ज़िंदगी अणखुट हुजे या तव्हां सदाईं चेरा रहंदव अॼु न सुभाणे सुभाणे न परी न हरी मौत मथां भरियो बीठो आहे हा अबो वियो अमड़ वई मिट मारवाड़ा विया ओ वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसो जोगियर में के आए जसो जोगियर में के आए अल्लाह जसो मारवाड़ में के आए वेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसो जोगियर में के आए से जसो तावनी मुमल माए दिलड़ी तनी के बाधो थी ताणे हो त उहे दिसाहे कर हाणे ढेर मिट्टीअ जा गाहे अजूं जसो जोगियर में के आए रिहड़ा से तोड़ निभाए अल्लाह जसो मारवाड़ में के आए अपाणा मारवाड़ा ॿिया वीचारा मिट्टीअ जा महिमान वदा अॼु सुभाणे असांजो नंबर ॼाण अचण वारो आहे बेख़बर न थियो गाफ़िल न थियो सुस्त न थियो जे ज़िंदगी जा लम्हा बचा आहिनि पंहिंजे रब जी बंदगी कयो अल्लाह जे हुक्मनि जी फर्मा बरदारी कयो मदीने वारे साईं सां दिल जी तार जोड़ियो हुजूर जे दर जी गुलामी इख्तियार कयो ख़ुदा जाने असांजी इज़त आहे त मुस्तफ़ा जे गुलामी में सुभान अल्लाह सुभान ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधियूं न बणाइजो मां तव्हांजो सॼो आहियां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां वदा जे मुंहिंजी ॻाल्हि ते कन न ॾिनुई न मौत आयो पोइ चवंदे अल्लाह हे त मुंहिंजो सॼण हो जेके मूंखे सुठो सलाह हो सॼणनि जे सदन ते जेकर कन दिया मुर्शिद जे सदन ते जेकर कन दिया गुनाहनि जूं घिटियूं कॾहिं न घुमा अफ़सोस वेलोज में अजायो अॼु है मूंखे मुहब विञायो पिरीअ जे मिलण में पिरीअ जे मिलण में नमो पंध पुछायो अॼु है मूंखे मुहब विञायो अफ़सोस कंदो पर वरी अहिड़ी ज़िंदगी न मिलंदी अहिड़ियूं रातियूं अहिड़ा ॾींहं अहिड़ी ज़िंदगी जा लम्हा वरी न मिली सघंदा मिठा वदा अॼु वक़्तु आहे अल्लाह जे दर ते तौबा ताइब थियो अमल सालिह कयो नेकी जे रस्ते ते हलो पंहिंजे रब जा सचा फर्मा बरदार बणिजी वञो अल्लाह राज़ी थियो पोइ जंहिंजो रब तुंहिंजो सभु यादि कंदो ये सबक यादि कंदो जंहिंजो रब वरी चओ टे भेरा चओ
अल्लाह करीम मूंखे तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इंशाअल्लाह ज़ोहर नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं जमात सां, ऐं उन खां पोइ लंगर खाईंदो। अल्लाह साईं तव्हांजो जाॾे पेर हूंदो उन ख़ैर या रहीम या करीम।